मिठा मिठा ॿार ये भी ॼाणंदा आहिनि कि कलयुग में सभिनि जी तक़दीर सुम्हल आहे, सतयुग में सभिनि जी तक़दीर जॻल आहे। सोई सुम्हल हुई तक़दीर खे जॻाइण वारो, मत ॾियण वारो अथवा तक़दीर ठाहिण वारो उहो हिकु बाप आहे। उहो ई वेही करे ॿारनि जी तक़दीर जॻाईंदो आहे। जीअं ॿारु पैदा थींदो आहे तक़दीर जॻी वेंदी आहे न। ॿारु ॼमियो ऐं उनखे पतो लॻी वेंदो आहे इहो असांजो ॿारु ॼमियो, उनखे पतो लॻी वेंदो आहे माउ पीउ खे कि असांजो इहो वारिस आहे। उहो ई हीअं बेहद जो बाप ई आहे। ॿार ॼाणंदा आहिनि कल्प कल्प असांजी तक़दीर जॻंदी आहे ऐं सुम्ही पईंदी आहे। पावन ठाहींदा आहियूं त तक़दीर जॻी वेंदी आहे। पावन गृहस्थ आश्रम चइबो आहे न। आश्रम अक्षर पवित्र हूंदो आहे। पवित्र गृहस्थ आश्रम हुननि जे अगेंस्ट पोइ अपवित्र पतित धर्म चइबो आहे, आश्रम न चईंदासीं। आश्रम जे नाम सां माण्हू पुछंदा आहिनि आश्रम मतिलबु पवित्र जॻह। गृहस्थ धर्म त सभिनि जो ई हूंदो आहे, जानवरनि जो बि हूंदो आहे। ॿार त सभु पैदा कंदा आहिनि न, जानवरनि खे बि जानवरनि जो बि गृहस्थ धर्म आहे न। हाणे ॿार ॼाणंदा आहिनि असां स्वर्ग में पवित्र गृहस्थ आश्रम में हुयासीं, देवी देवता हुयासीं न, उन्हनि जी महिमा बि ॻाईंदा आहियूं। सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी, अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम। तव्हां ख़ुदि बि ॻाईंदा हुयो न। हाणे सम्झंदा आहियो असां मनुष्य खां देवता वरी खां ठहूं था। देवी देवताउनि जो धर्म हूंदो आहे। पोइ ब्रह्मा विष्णु शंकर जो बि देवता, ब्रह्मा विष्णु शंकर खे बि देवता चईंदा आहिनि न। ब्रह्मा देवताए नमः, विष्णु देवताए नमः। शिव जे लाइ चईंदा आहिनि शिव परमात्मा नमः। त फ़र्क़ु थी वियो न, शिव ऐं शंकर खे हिकु न थी सघंदासीं। पत्थर बुद्धि आहिनि, हाणे पारस बुद्धि ठहूं था। देवताउनि खे त पत्थर बुद्धि न चईंदासीं। पोइ ड्रामा प्लान अनुसार रावण राज्य थियण जे कारण उन्हनि खे सीढ़ी उतरणी पवंदी अथनि। कंहिंखे देव आत्माउनि खे पारस बुद्धि खां पत्थर बुद्धि ठहिणो ई आहे। सभिनि खां बुद्धिवान ठाहिण वारो उहो हिकु बाप आहे। सभिनि खे पारस बुद्धि ठाहींदो आहे। तव्हां हिते आया आहियो पारस बुद्धि ठहिण। पारसनाथ जो बि मंदरु आहे न, हुते मेलो लॻंदो आहे। परंतु कंहिंखे पतो न आहे पारसनाथ केरु आहे। वास्तव में पारस ठाहिण वारो त उहो हिकु बाप ई आहे। उहो आहे बुद्धिवाननि जी बुद्धि। इहा तव्हां ॿारनि जी बुद्धि जे लाइ खुराक आहे। बुद्धि केतिरी पलटजी थी आहे न हिन ज्ञान सां। जीअं ॻाल्हि आहे सी नो इवल। अगरि बंदरनि, हिते हाणे बंदरनि जी त ॻाल्हि न आहे न, छोजी बंदरनि जो चित्र ठाहे रखियो अथनि न, सी नो इवल, बुरा न देखो, बुरा न सुनो, बुरा न बोलो। ये मनुष्य आत्मा जे लाइ आहे। मनुष्य ई जीअं बंदर मिसल थी वियो आहे न। वान मनुष्य जी मनुष्य, वान मनुष्य जी मनुष्य सां भेट कबी आहे न, एप जी, हिनखे चइबो आहे काटनि जो जग। केतिरो हिक ॿिए खे दुख ॾींदा रहंदा आहिनि। हाणे तव्हां ॿारनि जी बुद्धि खे खुराक थी मिले। बेहद जे बाप खुराक ॾे थो न। इहे पढ़ाई आहे, हिनखे ज्ञान अमृत बि चइबो आहे। कोई जेल आदि न आहे। अॼुकल्ह सभिनि चीज़ुनि खे अमृत चइबो आहे। गंगा जल खे बि अमृत चईंदा आहिनि। देवताउनि जा पैर धोई करे पीअंदा आहिनि, पाणी रखंदा आहिनि, उन्हनि खे बि अमृत जी अंजलि सम्झंदा आहिनि। अंजलि जो वठंदा आहिनि। उन्हनि खे हीअं न चईंदा आहिनि कि पतित खां पावन ठाहिण जी अंजलि आहे, उहो त ईअं ई पीअंदा आहिनि। लेकिन बाबा चईंदा आहिनि गंगा जल जे लाइ बि चईंदा आहिनि पतित पावन। चईंदा बि आहिनि मनुष्य मरे त गंगा जल मुख में विझी ॾेखारींदा आहिनि। अर्जुन बाण मारियो पोइ अमृत जल पुराई। लेकिन बाबा चए थो ॿार इहे बाण आदि हलाइण जी कोई ॻाल्हि कोन्हे। इहे त हिन ज्ञान अमृत सां अंत में असां शरीर छॾूं त असांजे मुख में इहो ज्ञान अमृत हुजणो खपे। अर्थात मुख में हुन समय बि बाबा जो ज्ञान ॿुधाईंदे ॿुधाईंदे, मन में वीचार कंदे कंदे बाबा जो शब्द हुजणो खपे। बाबा जी ज्ञान जो शब्द मुख में हुजणा खपनि। पोइ असां शरीर छॾूं। इन ज्ञान अमृत जी ॻाल्हि आहे। हिकु गांव आहे जिते बाणनि सां बाण आदि हलाईंदा आहिनि, सां लड़ाई कंदा आहिनि। उते जे राजा खे ईश्वर जो अवतार सम्झंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि इहे सभु भक्ति मार्ग जा गुरू आहिनि। सच सतगुरु त हिकु मां आहियां। सर्व जो सदगति दाता हिकु मां आहियां न, जो सभिनि खे साथ वठी वेंदो आहे। बाप जे सवाइ वापसि कोई वठी न सघंदो आहे। ब्रह्म में लीन थी वञे हिनजी त कोई ॻाल्हि न आहे।
ये नाटक ठहियल आहे जो चक्र अनादि फिरंदो ई रहंदो आहे। वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी कीअं रिपीट थींदी आहे इहे त असांखे हाणे बाबा ॿुधायो अथई न। मनुष्य अर्थात आत्मायूं पंहिंजे बाप रचता खे बि न ॼाणंदियूं आहिनि, जेके यादि बि कंदा आहिनि ओ गॉड फादर। हद जे बाप खे कॾहिं बि गॉड फादर न चईंदा। गॉड फादर अक्षर ॾाढो इज़त सां अदब सां चईंदा आहिनि। उन्हनि जे लाइ ई चईंदा आहिनि वो पतित पावन दुख हरता सुख करता है। हिकु तरफ़ चईंदा आहिनि वो दुख हरता सुख करता है, पोइ ॿियो तरफ़ दुख थींदो अथनि उहा ॿार मरी वेंदो अथनि त चईंदा आहिनि ईश्वर ई सुख दुख ॾींदो आहे। ईश्वर असांजो ॿार खणी छॾे, इहे छा थियो, ईश्वर खे पोइ गाली ॾींदा आहिनि। चईंदा बि आहिनि ईश्वर असांखे ॿार ॾिनई, पोइ अगरि वापसि वठी अथई त हिन में रोइण जी छा दरकार आहे। ईश्वर जे लाइ ईश्वर वटि आया आहियो न, ईश्वर वटि तव्हांजो बाप हली वियो, ईश्वर ई ॾिनई न, त रोइण जी छा दरकार आहे। सत्युग में कॾहिं कोई रोईंदो न आहे। बाप सम्झाईंदा आहिनि रोइण जी कोई दरकार न आहे। आत्मा खे पंहिंजे हिसाब किताब अनुसार पाठ वॼाइणो आहे। ज्ञान न हुजण जे कारण मनुष्य केतिरो रोईंदो आहे, जीअं पागल थी वेंदो आहे। हिते त बाप सम्झाईंदा आहिनि अम्मा मरे त बि हलवो खाओ, बाप मरे त बि हलवो खाओ, नुष्टो मोह थियणो आहे न। असांखे त हिकु ॿीहर जे बाप खे यादि करिणो, ॿियो न कोई। अहिड़ी अवस्था ॿारनि जी बि न खपे। मोह जी राजा जी बि कथा ॿुधी। सत्युग में कॾहिं दुख जी ॻाल्हि न हूंदी आहे, न कॾहिं अकाली मृत्यु हूंदी आहे। ॿार ॼाणंदा आहिनि असां काल ते जीत था पायूं। बाप खे महाकाल बि चइबो आहे न, कालनि जो काल महाकाल। तव्हांखे काल जी जीत पाइणी अथव। काल कॾहिं खाईंदो न आहे। काल न आत्मा खे न शरीर खे खाईंदो आहे। आत्मा हिकु शरीर छॾे करे ॿियो वठंदी आहे, उनखे चइबो आहे काल खाईंदो। बाक़ी काल आदि कोई चीज हूंदी न आहे। मनुष्य महिमा ॻाईंदा आहिनि, सम्झंदा कुझु न आहे। अच्युतम केशवम बाप सम्झाईंदा आहिनि। इहे 5 विकार तव्हांजी बुद्धि खे केतिरो ख़राबु करे छॾींदा आहिनि न। इन समय कोई बि बाप खे न ॼाणंदो आहे, इन करे हिनखे ऑर्फन जी दुनिया चइबी आहे। केतिरो आपस में लड़दा झगड़दा रहंदा आहिनि। सॼी दुनिया बाबा जो घर आहे न। बाबा सॼी दुनिया जे ॿारनि खे पावन ठाहिण आयो आहे। अॼुकल्ह बराबरि पावन दुनिया हुई, ॻाईंदा बि हुया न, राम राजा राम प्रजा। हुते पोइ अधर्म जी कोई ॻाल्हि न हूंदी। चईंदा बि आहिनि हुते शेर बकरी खटा जल पींदा आहिनि। पोइ हुते रावण आदि काथां आहे, सम्झंदा न आहिनि। ॿाहिरां वारा त अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधी करे हसंदा आहिनि। बाप अची करे ज्ञान ॾींदा आहिनि। इहे पतित दुनिया आहे न। हाणे प्रेरणा सां पतितनि खे पावन ठाहींदा छा, प्रेरणा सां कीअं ठाहींदा। सॾु कंदा आहिनि पतित पावन अचो, त ज़रूरु पावन भारत में ई ईंदो न पावन ठाहिण। हिते ई त सॾु कंदा आहिनि, बाक़ी कंहिं देश में ईअं पावन ठाहिण लाइ न सॾु कंदा आहिनि। हाणे हाणे बि चवनि था न मां ज्ञान जो सागर आहियां। तव्हांखे आप समान मास्टर ज्ञान जो सागर ठाहिण आयो आहे। बाप खे सच सच व्यास चइबो आहे। त इहे व्यास देव ऐं तव्हां हुनजा ॿार सुखदेव। हाणे तव्हां सुख जा देवता ठहो था न, सुख जो वरितो वठो था व्यास शिवाचार्य खां। व्यास जा तव्हां ॿार आहियो, परंतु मनुष्य मुंहिंजी न वञनि, हिन करे तव्हांखे शिव बाबा जा ॿार चईंदा आहिनि। उन्हनि जो असली नाम शिव आहे। आत्मा खे ॼाणबो आहे न, परमात्मा खे बि ॼाणबो आहे। उहो ई अची करे पतितनि खां पावन ठाहींदो आहे। ठहिण जो रास्तो ॿुधाईंदा आहिनि। चईंदा आहिनि तव्हां आत्माउनि जो बाप मां आहियां। चईंदा आहिनि मां आत्माउनि जो बाप आहियां। मूंखे अंगुष्ठी मिशल यादि कंदा आहिनि। एतिरो वॾो त मां आहियां न। मां त अति सूक्ष्म आहियां। डॉक्टर बि केॾो मथो मारंदा आहिनि आत्माउनि खे ॾिसण लाइ, परंतु ॾिसी न सघंदा आहिनि। आत्मा खे रियलाइज़ कबो आहे। बाप पुछंदा आहिनि हाणे त आत्मा खे रियलाइज़ कयो, केतिरी छोटी सी आत्मा में अविनाशी पार्ट भरियल आहे। जे हिकु रिकार्ड आहे, पहिरियों त देही अभिमानी हुयो, हाणे पहिरियों त देह अभिमानी हुयो, हाणे देही अभिमानी हुयो। लेकिन सत्युग में पाण देही हुयासीं अभिमानी, पोइ देह अभिमानी, पोइ हाणे वरी खां उहो ई देही अभिमानी ठहिणो। तव्हां ॼाणंदा आहियो असांजी आत्मा में 84 जन्म
कीअं भरियल आहिनि, असां 84 जन्म कीअं वठिता आहिनि, हिननि जो एंड न थींदो आहे। कोई कोई पुछंदा आहिनि ये ड्रामो कॾहिं खां शुरू थियो, परंतु इहे त अनादि आहे न, ये कॾहिं विनाश न थींदो आहे। इनखे चइबो आहे ठहियल अविनाशी ड्रामा। वर्ल्ड खे बि तव्हां ॼाणंदा आहियो, जीअं अनपढ़ ॿारनि खे पढ़ाइबी आहे न, ईअं ई बाप सां ॿारनि खे पढ़ाइनि था। आत्मा ही शरीर द्वारा पढ़दी आहे न। ये आहे पत्थर बुद्धि जे लाइ फूड। बुद्धि खे सम्झ मिली वई, तव्हां ॿारनि जे लाइ बाबा चित्र ठाराए थी, ॾाढो सहज आहे। त्रिमूर्ति ब्रह्मा विष्णु शंकर। हाणे ब्रह्मा खे त्रिमूर्ति छो चइबो आहे? देव देव महादेव हिकु ॿिनि जे मथां रखी छॾियो। ब्रह्मा खे त्रिमूर्ति छो चईंदा आहिनि? छो जो देव 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 महादेव था, ब्रह्मा देवता, विष्णु देवता, शंकर देवता। ब्रह्मा खे त्रिमूर्ति न चइबो आहे, इहे त्रिमूर्ति टई आहिनि ऐं हिन जे मथां शिव शिव बाबा हिननि खां करण करावंदा आहिनि। अर्थ कुझु बि न ॼाणंदा आहिनि। हाणे ब्रह्मा कीअं थी सघंदो आहे, जबकि प्रजापिता ब्रह्मा त प्रजापिता ब्रह्मा आहे, हुन खां त परमात्मा कमु कराईंदो आहे। ईअं ई ब्रह्मा विष्णु शंकर खां कराइण वारो बाप आहे, त उहो हुननि जो रचयिता। सूक्ष्म मतन में देवता कीअं हूंदा? सूक्ष्म मतन में ब्रह्मा न हूंदो आहे, ब्रह्मा बि हिते ई हूंदो आहे। विष्णु जो बि पार्ट धरती ते आहे, हिकु शंकर जो पार्ट सूक्ष्म मतन ते। हाणे बाप चईंदा आहिनि कि इहे ॻाल्हियूं कोई शास्त्र में न आहिनि। बाप चईंदा आहिनि मां हिन शरीर में प्रवेश करे इन्हनि द्वारा तव्हांखे सम्झाईंदो आहे। इन्हनि खे पंहिंजो रथ ठाहींदो आहे। इन्हनि जे ॾाढे जन्मनि जे अंत में मां ईंदो आहे। इहे बि 5 विकारनि जो संन्यास कंदा आहिनि। संन्यास करण वारे खे योगी ऋषि चइबो आहे। हाणे तव्हां राज ऋषि आहियो न, राज ऋषि अर्थात राज अर्थात सर्व कर्मेंद्रियनि ते राज्य करण वारो, ऋषि अर्थात पवित्र। तव्हां प्रतिज्ञा कंदा आहियो न, उहो सन्यासी त घर बार छॾे वेंदा आहिनि। हिते त स्त्री पुरुष इकट्ठा रही करे प्रतिज्ञा करे पवित्र रहंदा आहिनि। चईंदा आहिनि असां विकार में कॾहिं न वेंदासीं। मूल ॻाल्हि आहे ही विकार जी। तव्हां ॼाणंदा आहियो शिव बाबा रचयिता आहे, उहो नई रचना रचंदो आहे। उहो बीज रूप सत्यचित आनंद जो सागर, ज्ञान जो सागर आहे। उहो बीज रूप सत्यचित आनंद ज्ञान जो सागर आहे न। स्थापना पालना विनाश कीअं कराईंदो आहे बाबा, इहे त बाबा ई ॿुधाए सघंदो आहे। इन ॻाल्हियुनि खे मनुष्य त न ॼाणंदा आहिनि, त ॿुधाए बि न सघंदा आहिनि। हाणे तव्हां ॿार इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि खे ॼाणंदा आहिनि करे सभिनि खे सम्झाए सघंदा आहियो। अच्छा, ओम शांति। वरदाना रहम जी दृष्टि द्वारा घृणा दृष्टि खे समाप्त करण वारा नॉलेज शो टर्म। जो ॿार हिक ॿिए जे संस्कारनि खे ॼाणे करे संस्कार परिवर्तन जी लगन में रहंदा आहिनि, कॾहिं इहे न सोचंदा आहिनि कि इहे त आहे ई, उन्हनि खे चइबो आहे नॉलेज शो। उहे स्वयं खे ॾिसंदा आहिनि ऐं निर्विघ्न रहंदा आहिनि। उन्हनि जी संस्कार बाप समान रहम दिल हूंदी अथनि। रहम जी दृष्टि घृणा जी दृष्टि खे समाप्त करे छॾंदी आहे। अहिड़ा रहम दिल ॿार कॾहिं आपस में खिटपिट में न ईंदा, उहे सपूत ठही करे सबूत ॾींदा। स्लोगन आहे सदा परमात्मा चिंतन करण वारा ई बेफ़िक्र बादशाह आहिनि। उन्हनि खे कहिड़े बि प्रकार जी चिंता न थी सघंदी आहे, जेका परमात्मा चिंतन में रहंदा।